अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपींदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास। किस्त 41। ॻाढ़ा हथ पीला चेहरा। तनवीर अब्बासी। मूं हिकु हंधि अॻे बि चयो आहे त जॾहिं असांजे कुटुंब में ॿारु ॼमंदो आहे त असां सहरा ॻाए झुमिर पाए ख़ुशियूं कंदा आहियूं। असांजे लेखकनि जे कुटुंब में किताब जो शाया थियण बि अहिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। असांखे उहा ख़ुशी भरपूर नमूने मल्हाइणु खपे। महाकवि टैगोर लिखियो आहे त हर नओं ॼावल ॿार उहो नियापो थो आणे त ख़ुदा अञा इंसान खां मायूस न थियो आहे। साॻी तरह सिंधी अदब में हर नओं शाया थियल किताब उहो नियापो थो आणे त सिंधी ॿोली ऐं अदब खां मायूस थियणु कुफ़ुर आहे। आख़िर हिन ॿूसट में तख़लीक़ खां सवाइ ॿियो करे बि छा थो सघिजे। हिते मूंखे फ्रेंच नोबेल प्राइज़ खणंदड़ शाइर सेंट जॉन पर्स जूं सिटूं यादि थियूं अचनि। मातम कजे या तख़लीक़ कजे, असां मां केरु आहे जो हिन पल तख़लीक़ थो करे। ऐं मौत आहे बि छा जे आॾो तख़लीक़ करण खां सवाइ ॿियो। त मौत जो जवाबु तख़लीक़ आहे। मौत मरी त नथो सघे, पर तख़लीक़ ज़रिए ज़िंदगी त क़ाइमु रही सघे थी। हिकु दफ़े पिकासो खां पुछियाऊं त नई नसुल जा कहिड़ा फ़नकार आहिनि। हिन जवाबु ॾिनो त मां बि जेकर साॻियो जवाबु ॾियां, अलाए नई टहीअ वारा मूंखे क़बूल कनि या न, पर मुंहिंजे राय में फ़नकार खे सदा बहार रहणु खपे। मुंहिंजो हिकु दोस्त जेको ताज़ो अमरीका मां थी आयो आहे ऐं तालीम सां वास्तो अथसि, उन ॿुधायो त उते आला तालीम में हर प्रोफेसर खे वधि में वधि 5-6 शागिर्द आहिनि। जन ते हू महिनत करे खेनि माहिर थो बणाए ऐं प्रोफेसर पंहिंजी कामयाबी उन में थो सम्झे जो शागिर्द खां बि वधीक महारत हासिल कनि। सो मुंहिंजे वजूद जी कामयाबी इहा थींदी जो ज़ुल्फ़कार सियाल, अयाज़ गुल, ताज जोयो, नसीर मिर्ज़ा, मुख़्तियार मलिक ऐं ॿिया नौजवान मूंखां बहितर शेर लिखी सघनि। ईअं नसुल दर नसुल इर्तिका थींदी रही। वरी बि हिकु जदीद फ्रेंच शाइर जो हवालो ॾींदुसि, उहो आहे जोलिस सपरवेल। हू चवे थो त धरती ॾाढी ॻोरी आहे। हर माण्हूअ खे पंहिंजो ॿारु पंहिंजे पुठीअ ते आहे। धरती ॾाढी अकेली आहे, पर तॾहिं बि ऐं असां मां हर हिक खे उहा पुठनि ते खणणी आहे। ऐं निंड कंदे बि उहो ॿारु असांखे पीड़े थो। जंग जे वक़्तु हीअ धरती हमेशह खां बि वधीक ॻोरी आहे। असां पंहिंजे थकल कुलनि जो किंझण ॿुधूं था ऐं उन्हनि जूं दर्दनाक रड़ियूं पिणु जेके ख़िला में गूंजनि थियूं, पर तॾहिं बि असांखे हमेशह उहो ॿारु खणी अॻिते वधिणो आहे, जीअं धरतीअ खे अॼु खां अॻिते वधी सुभाणे ताईं पहुचायूं। त असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे समाज खे सुभाणे ॾांहुं वठी हलूं। जंहिं लाइ लतीफ़ चयो आहे, सिॼ सुभाणे जा करे साई सामीअ रोए। हाणे अचो त ॾिसूं त असां किथे बीठा आहियूं। ताज़ो अमरीकी दानिश्वर एल्वन टोफलर जो हिकु मज़मून छपियो आहे। उन मज़मून जो उनवान आहे टीं लहर, थर्ड वेव। हिन जे ख़्याल मूजिबि इंसान ज़ात जी तारीख़ में पहिरीं लहर अटकल 10,000 साल अॻु आई, जॾहिं ज़राअत ईजाद थी। ॿी लहर सनअती इनक़िलाब हुई, जॾहिं समाज में इतमाहियत मैसिफिकेशन जो रुझान पैदा थियो। जमहूरियत, आज़ादी ऐं ॿिया क़दर निर्वार थिया। हिन जे ख़्याल में टीं लहर कंप्यूटर ऐं इलेक्ट्रॉनिक तोड़े मवासिलात जी तकड़ी तरक़ीअ जे करे शुरू थी आहे। हाणे ॾिसूं त असां किथे बीठा आहियूं। असां वटि अञा ज़रई समाज आहे। सनअती इनक़िलाब जी ॿी लहर अञा शुरू ई मस थी आहे। असां वटि अञा समाज जे इतमाइजण जो अमल शुरू ई न थियो आहे। इनफ़रादी सोच आहे, पर इज्तिमाही क़दर न आहिनि। जमहूरी सेक्युलर तोड़े हक़ीक़त पसंदाणी सोच ऐं अमल अञा इज्तिमाही शकिल अख़्तियार न करे सघिया आहिनि। असां अञा सदियूं पोइते आहियूं। जीअं वण कोॾ ऐं हॾा पिंड पहण थींदा आहिनि, फाज़िल्स
थींदा आहिनि, तीअं सकाफ़तूं, क़ौमूं ऐं ज़ुबानूं जेके तारीख़ खां पोइ ते रहिजी वेंदियूं आहिनि, उहे बि फ़ासिलाइज़ थी वेंदियूं आहिनि। छा इबरानी, लातीनी तोड़े संस्कृत ज़ुबानूं फ़ासिलाइज़ न थी वियूं आहिनि? छा क़दीम मिस्री, क़दीम यूनानी तोड़े मुअन जे दड़े जूं सकाफ़तूं फ़ासिलाइज़ न थियूं आहिनि? मुग़ल तहज़ीब जंहिंजो एडम्बर ऐं शान नंढे खंड ते सदियूं हलियो, उहा फ़ासिलाइज़ न थी वई आहे छा? त पोइ सुवालु आहे त सिंध जी सकाफ़त ऐं ॿोली बि फ़ासिल थी म्यूज़ियम जी ज़ीनत बणिजी वेंदी छा? उनजो जवाबु असांखे ॾियणो आहे। असां जेके सुञाण, ॾाहा ऐं लेखक सॾायूं था, जंहिंसां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो त सिंध तारीख़ जे वहुकिरे सां अॻिते वधंदी रहंदी, ऐं जे न त पोइ यकीनन सिंध फ़ासिलाइज़ थी वेंदी। अदब बदिलजंदड़ समाज जो बैरोमीटर आहे। उहो दुरुस्त आहे त असां वटि अञा ॿी लहर शुरू ई मस थी आहे, त असांजो अदब हींअर उन्हनि रोशन रस्तनि खे कीअं सुञाणे सघंदो जिन ते यूरोप ऐं अमेरिका हली रहिया आहिनि। अदब समाज खे बि बदिलाईंदो आहे, क़दरनि खे मोड़ींदो आहे, रहबरी कंदो आहे। उहो सभु असांखे करिणो आहे। असांखे सच, सूंहं, बेतअसुबी, हक़ीक़त पसंदी ऐं जमहूरी क़दुरु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ॾांहुं अवाम खे लाहिणो आहे। पर असां अकेले ईअं कयो त ॻाल्हि हवा में रहिजी वेंदी। उन सां गॾु जे साइंस, टेक्नोलॉजी ऐं सनअत अॻिते न वधी त उहो समाज पैदा न थींदो जेको असांजी तारीख़ खे अॻिते वठी हले। असांखे उन लाइ बि पाण पतोड़ो पवंदो, छो त साइंसी ऐं सनअती माहौल खां सवाइ वहमनि ऐं विसवसनि ऐं बेबुनियाद मफ़रूज़नि डॉस्मस जे माहौल में सच, सूंहं, हक़ीक़त पसंदी ऐं सेकुलरिज़म रुगो अक्स हूंदा, असली तस्वीर न हूंदा। त असांजो उहो ई फ़र्ज़ु आहे जेको जूलियस सपरवाइल जे नज़म में अॼु खां अॻिते हली सुभाणे ताईं पहुचणु बयानु कयो वियो आहे। असां उन खां वधीक का बि चङी ॻाल्हि करे नथा सघूं जो असांजो नऊं नस्ल असां खां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे। ही सभु ॻाल्हियूं उन करे चयमि जो मूंखे ख़बर हुई त मुंहिंजे आॾो नवां नौजवान हूंदा, छो त जंहिंजे मजमूए जी मुहवरत जो शरफ़ मूंखे बख़्शियो वियो आहे उहो पिणु नौजवान आहे। हाणे अचो ज़ुल्फ़कार सियाल ते। हिन प्यारे शाइर, वणंदड़, मुहांडण ऐं दिलि फ़रेब तबियत वारे नौजवान में सुठी शाइर थियण जा सभु जीवड़ा मौजूदु आहिनि। संदसि ही मजमूओ जंहिं ते अॼु बहस थी रहियो आहे उहो मूंखे 3 ॾींहं अॻु मिलियो आहे। 3 ॾींहं कंहिं शाइर खे पढ़णु, सम्झणु, माण ऐं उन जे फ़न ते राय ॾियण लाइ तमामु थोरो अरसो आहे। उन करे मुंहिंजी राय में का घटि वधि ॻाल्हि हुजे त उहा ज़ुल्फ़कार सियाल जी ॻिचीअ में आहे। पर एतिरो ज़रूरु आहे जो जंहिं तख़लीक़ जो मूं अॻे ज़िक्र कयो आहे उहा संदसि शाइरीअ में मौजूदु आहे ऐं खेसि ॿियूं सभु ॻाल्हियूं छॾे रुगो उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। सवरनि लफ़्ज़नि में तख़लीक़ माना उहा शाइराणी कोशिश जेका अॻे कंहिं न कई हुजे, पोइ उहा इस्तारो हुजे, तशबीह हुजे, अंदाज़े बयां हुजे या घाड़ेटो। ज़ुल्फ़कार जा ही शेर संदसि तख़लीक़ी असलियत, क्रिएटिव ओरिजिनलिटी जा शाहिद आहिनि। ॾुस्की सारी ॾात पई आहे, काराटियो जीवन सभु को आहे स्लेब ते। उते जीवन जे काराटजण जी तरकीब नई निकोर आहे। जंहिं वेले तुंहिंजो अक्स टुटो मूं मेड़े शीशो जोड़ियो हो। नोंड ॾई कंहिं छोॾो उखेलियो फट करे पियो आहे, अला हे जीउ झुरी पियो आहे। धरत तीया वारी चौधारी छा कंदो शीशे जो हो सायो। ज़ुल्फ़कार जो उन ई शेर में अक्सियत ओहजाणी शाइरीअ तोड़े बयान जो कमाल आहे। शीशे जे पाछे जो तसवुरु करणु ऐं उन जो इन रीति इज़हार करणु कंहिं मामूली शाइर जो कमु न आहे। उहो शेर अहिड़ो शेर आहे जंहिं ते हूंदा मां बि फ़ख़्रु कयां। ज़ुल्फ़कार जी सरसरी अभ्यास मां मूंखे ईअं लॻो त ही शाइर बुनियादी तरह ग़ज़ल जो शाइर आहे। हूअं त हिन वायूं, गीत ऐं आज़ाद नज़म पिणु लिखिया आहिनि, पर हिन ग़ज़ल गीतनि जे हिसे में शामिल कया आहिनि, जीअं यादि तुंहिंजी तरी आई मन ते वरी, टारीअ टारीअ गुल टिड़नि था, कूंजूं कुणकी गीत चवनि। पर ज़ुल्फ़कार सियाल शाइरीअ जी ग़ज़ल जी सिन्फ़ ते कब्ज़ो कयो आहे, जंहिं शइ खे तग़ज़ुल चवंदा आहिनि। उहा संदसि शाइरीअ में आम जाम आहे। मुंहिंजे ख़्याल में हिते वेठल दोस्तनि खे तग़ज़ुल जी माना सम्झाइण जी ज़रूरत नाहे, पर तॾहिं बि उहो काफ़ी थींदो त तग़ज़ुल माना आहे इशारे में वॾी ॻाल्हि चई वञणु, बूंद जो ज़िक्र करे समुंड जो तसवुरु ॾियणु।
ज़ुल्फ़कार सयाल जो तग़ज़ुल ॾिसो, हर को चहिरो तो जहिड़ो आ, भुलिजी अक्सर आऊं पवां थो, तो बिन तना हेकल व्याकल, ॾींहुं न पुछ कीअं घारियां मूं। असां त अॻे ई गुनहगार आहियूं, फ़रिश्ता बि मुर्की, तूं थेड़े वियो आं, को ताल्लुक ना, गुफ़्तगू न सही, नेण मुर्की खणी बस बहारी छॾियो, नेण मुर्की खणी बस बीहारे छॾियो। मथियनि ॿिन्हिनि शहरनि में त ऐं न जो छिकजण सुठो नथो लॻे, के ॿिया तग़ज़ुल जा शेर, कोई ईंदो अङण तुंहिंजे शायदि तॾहिं, वार पंहिंजा फिटल तूं संवारी पियो। लोक तोखे सुञाणे थो लेकिन तोसां मुंहिंजो जॾहिं हवालो आहे। शेख ज़ाहिद पारसा ऐं दिलि सड़िया, महकदे में राति सभु को ई गॾियो। हर माण्हूअ जे हथ में पत्थर, आयो को दीवानो हूंदो। पंहिंजी टुटी जे दिलि त काई ॻाल्हि नाहे, पर उन में हो तुंहिंजो अक्स थियो चूर दोस्तो। तो जे साम्हूं अची दिलि रुबाई कई, मूं नए दर्द जी रूनमाई कई। ज़ुल्फ़कार जा इहे शेर ध्यान सां पढ़ण मां मालूम थींदो त तग़ज़ुल छा आहे। ज़ुल्फ़कार वटि सुहिणा अक्स बि आहिनि, पर अहिड़ा अक्स जिन में असलियत आहे, जेके संदसि ज़ाती मुशाहिदे जे सबबु तख़लीक़ थिया आहिनि। चीड़ा लनण भन वारनि में गुथे आई ॻाढ़ा गुल, सपना रूह में रोंड विझनि था। चांड्रोकीअ मां वेंझी आई, भाखनि जहिड़ा ॻाढ़ा गल, सपना रूह में रोंडा विझनि था। हिननि सिटुनि में चीड़ाला अणबा वार ऐं उन्हनि में गुथियल ॻाढ़ा ॻाढ़ा गुल ऐं रूह में रोंड अक्स त आहिनि, पर ज़ुल्फ़कार जा इनफ़रादी अक्स आहिनि। उनखां सवाइ गुथी ॻाढ़ा ऐं गल जी तजनीस हरफ़ी उन शेर खे केॾी न मौसीक़ी बख़्शी आहे। शाइरी पंहिंजे दौर जी हालतुनि जो अक्स हूंदी आहे। असां कहिड़े दौर में रहूं था, इहो बि ज़ुल्फ़कार पंहिंजे शाइराणे लहजे में रिकॉर्ड कयो आहे। हर शाइर खे पंहिंजे आॾो गुज़रंदड़ हालतुनि जो इज़हार शाइराणे अंदाज़ सां करणु घुरिजे। सियासतदाननि जो पंहिंजो तरीक़ो आहे ऐं शाइरनि जो पंहिंजो। ज़ुल्फ़कार जो शाइराणो तरीक़ो ॾिसो, की न थियो आहे दर्द जो दरमान तुंहिंजे शहर में। उहो सॼो ग़ज़ल तोड़े रिवायती आहे, पर हिन दौर जी सॼी तस्वीर अखियुनि अॻियां आणे थो। या ही शेर पढ़ो, वक़्त जे वीर में हालतुनि जे हथां रोज़ वेठा ठहूं, रोज़ वेठा रहूं। रस्ते हुजूम आहे कंहिंखे टंगियो वियो आहे, पंहिंजे हथां वरी को शायदि ॾंगियो वियो आहे। इहो शेर असां सिंधियुनि जे नफ़्सियात जी पूरी तर्जुमानी करे थो। संदसि हिकु ग़ज़ल सॼो ई हाल जो काल आहे। साथ सलामत सारो आहे, कातो बोतियो यारो आहे, ॾाहप जो इनाम अनोखो पथरनि जो वसकारो आहे, चंड खणी अच गॾिजी ॻोल्हियूं, राति जो वहशी कारो आहे। उन शेर में ॿिया बंद त सुठा आहिनि, पर चंड खणी कारी वहशीअ खे ॻोल्हण जो अक्स कंहिं मामूली शाइर जो कमु न आहे। ज़ुल्फ़कार नई टहीअ जो शाइर आहे, एंग्री यंग मैन आहे, पर संदसि इनक़िलाबी इज़हार जज़्बाती सतही ऐं नारेबाज़ीअ वारो न, पर शाइराणो आहे। इंसाफ़ न ख़ैराती आहे, ज़ंजीर कॾहिं खड़कायासीं, शीशे जे दीवारुनि आॾो पथर कोई मारे छॾिजां, ज़ुल्फ़ कलम जो चाकू पकिड़े तारीख़ उनखे झीर ॾियां थो। ज़ुल्फ़कार जा आज़ाद नज़म चङा आहिनि। सुकरात जो पोयूं सॾु तारीख़ी आहे, इर्तिका हक़ीक़त पसंदी आहे, छिता कुता ओञाणी शाइरीअ जो सुठो मिसाल आहे, ऐं अशरफुल मख़लूक़ात सॼो वरजाइण जहिड़ो आहे। दुनिया जे सारनि दर्दनि इंसान खे एतिरो नुक़सान न ॾिनो आहे, जेॾो हिन धरतीअ ते माण्हूअ खे कंहिं न कंहिं बहाने ॾिनो आहे। ज़ुल्फ़कार किथे किथे रिवायती बि थी वञे थो। उहे ई ॻाल्हियूं, उहे ई असलूब, उहे ई तशबीहूं वर्जाए थो, जेके हिन दौर जा गठल रिकॉर्ड आहिनि। उनखां पासो करणु घुरिजेसि। जीअं फूलनि में रत मुंहिंजो आहे, दर दर ते लाशा आहिनि, बहारूं सलेब ठाहे आयूं। ऐं ॿिया अहिड़ा कई इस्तलाह, मुहावरा, तशबीहूं ऐं इस्तारा ज़ुल्फ़कार में सुठे शाइर बणिजण जूं सभई सलाहियतूं आहिनि। मां चाहियां थो त उहो अॻिते घणो अॻिते ऐं अञा बि अॻिते वधी वञे।